अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आज न्यूज़ से गॾाऊं आहियां संझा सैयद। अल्लाह से हेडलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस सबब वधी 55 ॼणा फौतन जो अंग वधी 8260 थी वियो। एनसीओसी मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जा 3262 नवां केस ज़ाहिर। मजमूई अंग 4,10,072 थी वियो। वज़ीर आज़म इमरान खान पारां आलमी वबा कोरोना वायरस खिलाफ वेड़ लाइ 10 नुक़्तनि वारो एमरजेंसी प्लान पेश। ॿी जंग अज़ीम खां पोइ कोरोना दुनिया में वॾी तबाही आंदी। वज़ीर आज़म इमरान खान जो गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली खे ख़िताब। चवे थो पाकिस्तान स्मार्ट लॉकडाउन वारे कामयाब पॉलिसी इख्तियार कई। दुनिया में वायरस डिगे 15 लख इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि। कोरोना जी पहिरीं लहर में असांजी हिकमत अमली कामयाब थी। कर्ज़नि में रिलीफ वबा जे ख़ात्मे ताईं जारी रखियो वञे। अमीर मुल्कनि तरफ़ां मदद वारनि वाइदनि ते अमल करायो वञे। कोरोना जी ॿी लहर ख़िलाफ़ घणो कुझु करण जी ज़रूरत आहे। सीपेक खे नुक़सान पहुचाइण वारी भारतीय साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। सीपेक मंसूबो सॼे ख़िते सां जुड़ियल आहे। ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ मुकमल तयारी करे वरिती आहे। भारत खे डप आहे त सीपेक ख़िते जो गेम चेंजर साबित थींदो। भारत पूरा फ्लैग ऑपरेशन जहिड़ा ड्रामा रचाईंदो रहियो आहे। 5 ऑगस्ट 2019 खां पोइ भारत जी पोज़ीशन कमज़ोर थी वई आहे। आलमी बिरादरी भारत जी रियासती दहशतगर्दी बाबति पाकिस्तान तरफ़ां पेश कयल सबूतनि खे संजीदगी सां वठी रही आहे। DGISPR बाबर इफ्तिखार जो ख़ुसूसी इंटरव्यू। मेजर जनरल बाबर इफ्तिखार कोरोना जे हवाले सां आगाही मुहिम में मीडिया जे किरदार जी वाखाण कंदे चयो आहे त मीडिया अरबे रुपयनि जी आगाही मुहिम मुफ़्त में हलाई। सदर डॉक्टर आरिफ अलवी अॼु सॼे मुल्क में कोरोना खां बचाव लाइ दुआ जो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। मज़हबी आलमनि तरफ़ां सियासी जमायतुनि खे जलसा ऐं जुलूस कुझु अरसे लाइ मुलतवी करण जी अपील। सदर जो चवणु आहे त अॼु कोरोना खां बचाव लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वेंदियूं। सियासतदान कोरोना खां बचाव लाइ SOPs ते अमल नथा कनि। फिरशा शहर में अणॼातल हथियारबंदनि जो घर ते हमलो करे नौजवान मोहम्मद सलीम खे गोलियूं हणी क़त्ल करे फरार। संदसि अमर ज़ख़्मी। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई थी वञे। दादूगढ़ सां पुलिस मुबैना मुक़ाबलो ॼाणाए नौजवान सदाम चांडियो खे हाफ फ्राई करे छॾियो। नौजवान सदाम चांडियो जो चवणु आहे त पुलिस बिना जवाब गिरफ़्तार करे जड़तू मुक़ाबले में हाफ फ्राई कयो आहे। इंसाफ़ कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त गश्त दौरान हाजी खान रोड ते ॾोहारियुनि सां मुक़ाबले में सदाम चांडियो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो। मीरपुर माथिले भरिसां लिंक रोड ते पुलिस ॾोहारियुनि सां मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। ॿियो फरार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहिनि। वधीक जांच कई थी वञे। आवाज़ TV सरिते सिंधी सकाफ़त जी बारिश सिंध सदा आबाद हुजे जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं उरूज ते पहुची वियूं आहिनि। आवाज़ TV तरफ़ां ख़ुसूसी प्रोग्राम में बि सकाफ़ती रंग झिरकी पिया आहिनि। सकाफ़ती ॾियारे जी तयारियुनि जे सिलसिले में सिंध जी कुंड कुर्स में तक़रीबूं सुघड़ ऐं मच कचहरियूं मौसीक़ी जी महफ़िलुनि जो सिलसिलो बि जारी। क़ौमी गीतनि ते झुमरियूं गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध मड़ खे भेटा पेश करण जो
सिलसिलो में जारी। Sindh is a land of mystics, Sufis, poets, and saints. The people of this land have created an inclusive and tolerant society. On this great cultural day, the United States wishes prosperity and peace to the people of Sindh and Pakistan. I wish you all a very happy Sindh Culture Day. Sindh jo Sakafati Deharo Mubarak Hoje. अमेरिका पारां सिंधियुनि खे सकाफ़ती ॾियारे जूं मुबारकूं पेश। कराची जे कौंसिल खाने पारां पैगाम जारी। डिप्लोमेसी चीफ एमी क्रिस्टियंस जो चवणु आहे त सिंध सूफ़ियुनि, दरवेशनि ऐं शाइरनि जी सरज़मीन आहे। हिन धरती जे माण्हुनि सिहत ऐं रवादारी जो समाज अॾियो आहे। अमेरिका सिंध ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे ख़ुशहाली ऐं अमन जी दुआ सां गॾोगॾु सिंध जी सकाफ़ती ॾियारे जूं मुबारकूं पेश करे थो।